गर्मी है रक्षो कराया हवा हल दे हवा रक्षा सवारी खड़ दे आमन या सुमरो छा हल एवा घणो किराओ वड़ 300 रुपया एडो किराओ da pan, zamanan da da pan, petrol 300 रुपए कितने थीगा 300 हाय 300 रुपया वडो है 300 da pan 300 रुपया वडो है हल ठीक है हमारे साथ छा कर यार डॉक्टर साहब बैठो अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब वालेकुम अस्सलाम डॉक्टर साहब मरीज दिसता हो ना हाँ बस आने का मरीज ज़्यादा बिठा देता है मरीज की फीस घणी वठदा मरीज बाबा इते ही था ना अगर हिते ॾेखारियूं घणी फीस वठदो घर हलदो घणी फीस वठदो वो हिते 100 रुपए वठदा है मतलब घर दा 200 रुपए वठदा है ओ मरीज घर में आहे डॉक्टर साहब हलदो तकलीफ़ कंदो घर दे या हाँ डॉक्टर साहब तो घणो परे त नाहे ना डॉक्टर साहब तो वेझो आहे ॿ गेटियूं परे अच्छा अॻियों घर आहे असांजो अच्छा हाँ मरीज छा आहे मरीज पेट में सूर पएस थो बस उथे तो वेह तो पेट में सूर पएस थो ॾाढी तकलीफ़ अथसि पेट में सूर पए हाँ पेट में सूर पएस थो डॉक्टर साहब ॿियो को मसलो ॿियो कहिड़ो मसलो अथनि बस इहो पेट में सूर पएस थो मानी घटि खाए थो अच्छा हाँ मानी घटि खाए थो मानी घटि खाए ऐं तव्हां हली वधीक ॾिसोसि हली करे सही माने साहब बेग तैयार करे वठा हाँ बैग तैयार कयो डॉक्टर साहब दस्त उल्टी तो न था ना ना 10 तो न अथसि डॉक्टर साहब अच्छा हाँ बाक़ी पेट में वेहे थो पेटो वे तो हाँ पेट में वेहे पेटो में सही तो वे न ईअं थोरो दस्त जीअं थींदा आहिनि मना दस्त तस हाँ दस्त अथसि। के दस्त न था भाई दस्त न तो तव्हां दस्त उल्टी चयो दस्त उल्टी न अथसि बाक़ी पेट में वेहे थो अच्छा सही वे तो हा हा सही वेहे थो वो तो खड़ा ने इंजेक्शन तव्हां सभु शइ खणी छॾियो पोइ जेको मरीज़ खे लॻे अच्छा शुगर न था जा साईं नंढड़ो ॿार आहे ॿार खे शुगर कीअं थींदी अच्छा बार हा न ॿार आहे न इन जे लाइ तव्हांखे चवां थो उते हली ॾिसोसि तो बार के हेडे न खणी आए न सर मुंहिंजी तबियत सही न हुई न इन जे लाइ मां हाणे गर्मी बि आहे अच्छा ॾिसो त हे पंहिंजो पघारियूं था पिया अच्छा सही फीस त 200 वठंदा आहियो न डॉक्टर साहब हाँ वा उन घर दे जो बस वरदा दे बागान हिते हाने तोखे चओ त ॾिसां हिते 100 रुपया गाॾी त अथव न गाॾी ते हलंदव न मोटरसाइकिल ते हलंदव न मोटरसाइकिल पाए यार तरी त 200 चया मां न बाबा हा बस सही आहे तरी त 200 चया मां हे वठ हे बैग खणी हलां डॉक्टर साहब असारी ॻाल्हि आहे हिन में अर्शा जो खणी अचे न अचो बाबा अचो हा अचो डॉक्टर इहो छोकिरो लाइ गाॾी मुंहिंजो पोइ चवंदो चाल पोइ घटि में घटि वेह त मारे न 2 मिंट वेह छोकिरो अचे त पोइ हुनखे वेहारे हलूं गाॾी डॉक्टर साहब मुंहिंजी तबियत सफ़ा ख़राब आहे न बाबा हलो उल्टियूं बि करे थो पेट में सूर अथसि घणी देरि न कयो क्लिनिक ते कंहिंखे वेहारिया न बाबा क्लिनिक ते न छॾणी क्लिनिक पोइ तो को मरीज़ अचे त घटि में घटि हुनखे विहारे त सही न हा लाज़मी हाणे क्लिनिक ते जो कोई बि न हूंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मरीज़ मुंहिंजो वापसि ई वेंदो हा इन ईअं करे जेके ॿाहिरियां पेशेंट हूंदा आहिनि उन्हनि खे असां घटि ॾिसंदा आहियूं हा डॉक्टर साहब हाणे तूं पहिरियों चक्कर आहे इन करे मां तोसां हलां थो भाऊ न डॉक्टर साहब तव्हांखे पंहिंजी फीस ॾींदासीं असां मां फीस त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां हल फीस त वठि मुंहिंजो मसइलो न आहे जी हा पर असल में मां जेका ॻाल्हि कयां तव्हां शायदि उहा नथा सम्झो हा मां इहा ॻाल्हि थो कयां त छोकिरो पोइ त वेहंदो त मां चवां हलंदुसि हा ॾिसो छोकिरे खे ॾिसो मां वेठो आहियां हल छोकिरा काॾे चांहि खणे वरा काॾे वाह साईं वाह हे त वीआईपी कम थी वियो रक्षे वारो घर जा 300 रुपया वठे पियो डॉक्टर वरी घर जा वठे थो 200 रुपया मोटरसाइकिल ते खणी हलंदो वीआईपी कम थी वियो 200 रुपये में घर पुॼी वेंदो छोकिरा काॾे विया अंदरि काॾे आहे अञा न आहे डॉक्टर साहब अची वियो हिते तूं ओरे हाणे तूं हिते बीह क्लिनिक संभाल त मां पेशेंट ॾिसी करे मोटी थो जां जेको बि मरीज़ अचे न उनखे विहार डॉक्टर साहब अचे थो ईअं न उनखे चयो त डॉक्टर साहब ॿाहिरि वियो आहे उनखे हिते भरिसां ई आहे अचे त डॉक्टर साहब तव्हां हिते वेहो ठीकु आहे हा हिते वेह हलो खणो बैग हा अचो अचो डॉक्टर साहब ठीकु आहे पोइ त मरीज़ खे विहारे छॾ अचो अचो गाड़ी है तो दवाई
घणो परे आ बस डॉक्टर साहब साम्हूं आहे बस ॿ गेटियूं आहिनि हा ॿ गेटियूं आहिनि साम्हूं आहे बस हेॾो आहे न डॉक्टर साहब हिन खे अञा परे आ जा बस पर कॾहिं न विया हुया डॉक्टर बस अची विया अञा घणो परे आ बस अची पहुता आहियूं डॉक्टर साहब हेॾो पंधु करायो थी यार हे साम्हूं आहे डॉक्टर साहब हे साम्हूं आहे बस पंधु हले थो हा बस हे साम्हूं हे आहे तुंहिंजो हिकु घिटी जॾहिं ॿी घिटीअ में अलाए घणियूं घिटियूं मां भला कॾहिं हंडला लॻी पई भला कॾहिं मरीज़ खे ॿाहिरि ॾिसण न विया ॿार रोज़ मां बि तो आई आहे कहिड़ी ॻाल्हि आहे यार डॉक्टर साहब बस हिते बीहारियो हिते हा बस बसे घर आयो आहे यार तुंहिंजो बस अची वियो घर डॉक्टर साहब बीहारियो बस हलो बाबा खणी हल न हे बा डॉक्टर साहब हे वठो हिकिड़े मिंट हे वठो मां तव्हांखे फीस ॾियां अघ में फीस कीअं थो ॾियां बा मरीज़ खे ॾिसां डॉक्टर साहब हे फीस वठो हे तो 200 रुपया तव्हांजा फीस अरे मरीज़ खे ॾिसां न डॉक्टर साहब असुल मसइलो हीअं आहे त रक्शे वारो अहमद मियां सुमरो शाख जे 300 रुपया वठे पियो तव्हांजो घर जो 200 रुपया मूंखे घर पुॼणो हुयो इन जे लाइ हे तव्हांजी फीस ठीकु आहे बस पोइ कठे हे माण्हू किथे आहे अजीब क़िस्म जा माण्हू थी विया अॼु डॉक्टर खे बदिले किराए वारे हिसाब सां हलाइनि था रक्षा हुननि खे मथे वठे थो पोइ डॉक्टर खे वठी था वञनि रवड़ी ॻाल्हि करे वियो हे त